बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जे मुख्य कारोबारी मर्कज़ कायदे आज़म रोड तां कब्ज़ा हटाइण लाइ इंतज़ामिया निशान लगाए छॾिया। ज़िले इंतज़ामिया जे हुकुम ते मुख्तियारकार जैकबाबाद ग़ुलाम अब्बास सदायो सिटी सर्वेयर समेत रेवेन्यू अमलो साण करे कायदे आज़म रोड ते सरकारी नक्शे ते अमल कराइण लाइ मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं जायुनि मथां 8 खां 12 फुट ताईं निशान लगाए लाॻापियल माण्हुनि खे 10 ॾींहनि अंदरि हद दख़लियूं हटाइण जो चिताव ॾिनो। मुख़्तियारकार जो चवणु हो त जेकॾहिं माण्हुनि पाण मुरादो गैर क़ानूनी कब्ज़ा न हटाया त सरकारी मशीनरी साण करे इमारतूं ड्राहियूं वेंदियूं। उॾेरोलाल वेझो मीरजत बिरादरी में पुराणे तकरार तां झेड़ो, 3 ॼणा क़तल। टंडोअला यार अदालत मां पेशी तां वापसि ईंदड़ मीरजत बिरादरी जे माण्हुनि मथां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में यामीन हाशिम ऐं ईसा मीरजत मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। दरिया ख़ान मरी में जोया ऐं चांडिया बिरादरी में झेड़ो, 2 ॼणा क़तल। दरिया ख़ान मरी थाणे जी हद वीसर मोरी में झेड़े जे नतीजे में अज़ीज़ जोयो ऐं सिद्दीक़ चांडियो मारिजी विया, जॾहिं त अल्लाह ॾितो जोयो समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इत्तला ते एसएचओ बशीर ज़रदारी वाक़े वारे हंधि पहुची वधीक खून थियण खां बचाए वरितो ऐं लाश नौशेरो फेरोज़ मुंतक़िल करे छॾिया। सुल्तानकोट में रोड टपण दौरान 4 वरियनि जो नीगर डॉटसन जे टक्कर में फौत। नीगर अली रज़ा पुट वली मोहम्मद मोची रोड टपी रहियो हो त तेज़ रफ़्तार डॉटसन जो टक्कर लॻो, जंहिं सबबु हू मौक़े ते ई फौत थी वियो। पुलिस नीगर जो मर्द इस्पताल मुंतक़िल करण बाद ड्राइवर खे गिरफ़्तार करे डॉटसन हिरासत में वठी छॾी। जैकबाबाद समेत सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में सिंध गवर्नमेंट एम्प्लॉइज़ ग्रैंड अलायंस जे सॾ ते एहतजाज। जैकबाबाद में गस्टा जी मेज़बानी हेठि ग्रैंड अलायंस पारां ज़िलई सदर नसीबुल्ला खोसो, मटास जे सदर अब्दुल ख़ालिक चाचड़, निसार अहमद उढो, नेक मोहम्मद टालानी, इमरान जखरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुतालिबनि जी मंटालय हमीदिया हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मटियारी में सिंध गवर्नमेंट एम्प्लॉइज़ ग्रैंड अलायंस जे सॾ ते गस्टा जी मेज़बानी हेठि गवर्नमेंट MDM हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं मोहम्मद आचर ख़ास खैली, रियाज़ अहमद साहूवाल, अब्दुल कयूम नोहपोटो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत करे मुतालिबनि जी मंटा लाइ नारेबाज़ी कई। कंदकोट में गस्टा पारां मुतालिबनि जी मंटा लाइ हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं उस्ताद असदुल्ला भुट्टो, जोंगल ख़ान, सदाम हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पघार में 25% वाध, टाइम स्केल ऐं मुलाज़िमनि खे वक़्त ते रिटायरमेंट, ग्रेजुएटी ऐं ॿिया मुतालबा तस्लीम न थियण ताईं मरहलेवार एहतजाज कया वेंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बाहि लॻण जे वाक़िअनि में केतिरा ई घर सड़ी रख। गढ़ियासन वेझो ॻोठ अमीर बख़्श खोसो में सोलर जी तार मां बाहि लॻण सबबु पोरेतन सिकंदर लाशारी, मंज़ूर लाशारी, अब्दुल हकीम खोसो, मोहम्मद यूसुफ डूल ऐं रमज़ान डूल जा घर सड़ी रख थी विया। मुतासिरनि मूजिबि बाहि सबबु घरनि में पयल अनाज, हिकु मोटरसाइकिल, नियाणियुनि जो ॾाज ऐं घरेलू सामान सड़ी वियो आहे। मटियारी भरिसां ॻोठ सोना ख़ान खुश्क में बिजली जी तार मां अमानुल्ला जे घर खे बाहि लॻी वई, जंहिंमें संदसि घर में पयल समूरो सामान सड़ी वियो। घर वारनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो, जॾहिं त इत्तला बावजूद फायर ब्रिगेड न पहुती। उॾेरोलाल लॻ ॻोठ वहाब शाह स्टेशन में बाहि लॻण सबबु 2 घरनि में पयल कणक जूं 50 बोरियूं, मोटरसाइकिल, खटूं, हंध बिस्तरा, रोक रक़म, कपड़ा, सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिरनि झामन मेघवाड़ ऐं लंभू मेघवाड़ DC मटियारी ऐं वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। मुबारकपुर में फसल जे भेल तां कटबार ऐं चांग बिरादरी में झेड़ो, 11 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ ईदन महर में झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबु कटबार बिरादरी जा 5 ॼणा नज़ीर अहमद कटबार, नबी बख़्श कटबार, गुल हसन कटबार ऐं मोहम्मद नवाज़ कटबार ज़ख़्मी थी पिया ऐं चांग बिरादरी जा 6 ॼणा शेर अहमद चांग, शाहनवाज़, अहमद अली, सिराज, हुबदार ऐं अब्दुल मजीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त अञा ताईं का गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। डोडरा भरिसां बहराणी बिरादरी जे चङे मुड़ुस सरफराज़ बहराणी खां फुर। सोहरा मोरी वटि शिकारपुर खां जैकबाबाद वींदड़ उस्ताद सरफराज़ बहराणी खे हथियारबंदनि यरगमाल बणाए तशद्दुद कयो ऐं 25,000 रोक रक़म, मोबाइल ऐं मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ बहराणी बिरादरी लोढरा थाणे पहुची एहतजाज कयो ऐं फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराइण जी घुर कई। सेवण में DEO तालीम पारां स्कूलनि जा ओचितो दौरा, 20 उस्ताद गैर हाज़िर। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मेल जामशोरो नज़ीर अहमद चांडियो तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी सेवण अब्दुल सत्तार मेमण सां गॾिजी हाई स्कूल मनायूं, हाई स्कूल आबाद, लोअर सेकेंडरी स्कूल लाल खान लाशारी ऐं ॿियनि स्कूलनि जा ओचितो दौरा कया, जंहिं दौरान 20 खां मथे उस्ताद गैर हाज़िर हुआ, जॾहिं त मिडिल स्कूल वेहड़ शरीफ़ ऐं मिडिल स्कूल पक्का चन्ना जो समूरो अमलो गैर हाज़िर हो, जंहिं ते DEO पारां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे खेनि शोकाज़ नोटिस जारी कया विया। कानपुर जोड़े में अणसुञातल चोर मोबाइलन जी दुकान जी छित तोड़े लखें रुपया रोक रक़म ऐं मोबाइल चोराए फरार। चोर इस्मार मलाह जी दुकान मां 2 लख रोक ऐं 4 लख रुपयनि जी मोबाइलन समेत 7 लख रुपयनि जी मालियत जो सामान चोराए फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ दुकानदार एसोसिएशन पारां मुनीर अहमद हिंगोरो, अली शेर मलाह, इस्मार मलाह ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो,
दुकानदारनि घुर कई त बदमनी ते ज़ाब्तो आणे चोरी थियल रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। मुबारकपुर में हथियारबंदनि जो मुबैना तौर सरकारी अस्पताल में डॉक्टर सफ़ीउल्लाह भुट्टो ते हमलो। अस्पताल में मौजूद माण्हुनि विच में पई डॉक्टर खे बचाए वरितो। वाक़े ख़िलाफ़ PPHI जे मुलाज़िमनि OPD जो बाइकआउट कंदे हथियारबंदनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो। इत्तला ते हद जी पुलिस पहुची वाक़े बाबति मालूमात वरिती ऐं जंहिं बाद पुलिस महर मोहल्ला मां हिकु जवाबदार गुलज़ार महर खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। DC कश्मीर पारां एहसास किफ़ालत सेंटर जे मुख़्तलिफ़ सेंटर्स जो दौरो। डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी कंदकोट, गौसपुर, करमपुर ऐं तंगवाणी जे मुख़्तलिफ़ एहसास किफ़ालत सेंटर्स जो दौरो कयो ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। जॾहिं त DC पारां कंदकोट में ओचितो मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी शयुनि जा अघ मालूम कया ऐं दुकानदारनि खे हिदायतूं ॾिनियूं त रेट लिस्ट ते अमल कयो वञे, ॿी सूरत में कार्रवाई कई वेंदी। जाफराबाद में बलूचिस्तान नेशनल पार्टी पारां मरकज़ी सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। रैली ज़िलई सदर एहसान खोसो जी अॻवानी में कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बलूचिस्तान खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी साज़िशनि खे कॾहिं बि कामयाब न थियण ॾींदासीं। खैरपुर नाथन शाह में सफ़ाई जा जोगा उपाउ न हुअण ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन जो एहतजाज। सफ़ाई न थियण ख़िलाफ़ शहरिन दरगाह सखी सैयद नाथन शाह जी गादी नशीन सैयद हसन अली शाह, पाकिस्तान प्रेस क्लब जे सदर फयाज़ जाफ़री, STP अॻवान सिकंदर खोखर, क़ौमी अवामी तहरीक जे शब्बीर मशहूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में मीर हसन चौक ते धरणो हुयो। अॻवाननि जो चवणु हो त म्युनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबबि सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, जंहिं सबबि बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हफ़्ते अंदरि सफ़ाई न थी त म्युनिसिपल ऑफिस आॾो बुख हड़ताल कई वेंदी। नवाबशाह में IB पास उस्तादनि पारां मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उस्तादनि पारां ज़फ़रुल्लाह रुस्तमानी, अली रज़ा ज़रदारी, मंसूर बिरोही ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो वियो त IBA पास कंदड़ उस्तादनि खे सालियानी इंक्रीमेंट ॾिनी वञे ऐं 2021 जी पॉलिसी तहत रेगुलर कंदे 16 ग्रेड में अपग्रेड कयो वञे। टंडो ग़ुलाम हैदर वेझो अगवा थियल सीता कोलण जी बाज़ियाबी लाइ वारिसनि जो एहतजाज। ॻोठ वालजी कोली मां अगवा थी वियल सीता कोलण जी बाज़ियाबी लाइ पाकिस्तान कोली इतिहाद पारां एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त कोली बिरादरी सां ज़्यादतियूं वधी वयूं आहिनि, कानून लागू कंदड़ इदारा हरकत में अचनि ऐं असांजी न्याणी बाज़ियाब कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह में ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जे सद ते मुलाज़िमनि जो एहतजाज। मुलाज़िमनि HM ख्वाजा गार्डन स्कूल खां मीर खान ज़रदारी, मोहम्मद दाऊद उन्नड़, मोहम्मद उमर ख़ास खैली ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा नवाबशाह प्रेस क्लब पहुता, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में 5 मई ते कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं लॉन्ग मार्च कयो वेंदो। पीपल्स पार्टी अॻवान तारिक अनवर सयाल चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह मज़लूम माण्हुनि जे हक़ लाइ जाखोड़ियो आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन गेरेलो में मुस्तहक़ माण्हुनि में सोलर प्लेटूं, पखा, सिलाई मशीनूं ऐं सोलर लाइटूं विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त इमरान ख़ान अवाम खे बुख, बदहाली, बेरोज़गारी ऐं महांगाई खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। हुन अवाम सां जेके वाइदा कया उहे पूरा न करे सघियो आहे। ऐं उडेरोलाल स्टेशन में शहरिन जो वाबडा ख़िलाफ़ एहतजाज। समाजी अॻवान कयूम साहूवाल, सेठ नदीम राजपूत, वॾेरो तसव्वुर राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब उडेरोलाल आॾो वाबडा मटियारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त 100 सैकड़ो बिलिंग बावजूदु 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग ज़ुल्म आहे। अख़्तियारियूं नोटिस वठी करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।